ख़बर है घोटकी में तव्हां सां शेयर कयूं पिया त घोटकी में समाजी तंज़ीम पारां औरतुनि जी अहमियत बाबति सेमिनार जो इनेकाद कयो वियो आहे, जंहिं में शहर तोड़े ॿाहिराड़ी जी औरतुनि पारां वॾे अंग में शिरकत कई वई आहे। साउथ एशिया पार्टनर पाकिस्तान जे प्रोजेक्ट जज़्बा जमहूरियत ऐं बाख्तियार औरत प्रोग्राम तहत घोटकी में हिकु सेमिनार कोठायो वियो, जंहिं में ॻोठनि तोड़े शहर जे औरतुनि खे फ़ाल ऐं मज़बूत सियासी शिरकत जे क़ाबिल बनाइण जो वचन वरजायो वियो आहे। जॾहिं त सेमिनार में औरतुनि जे मसइलनि ते तफ़सीली आगाही ॾिनी वई आहे। उन मौक़े ते प्रोग्राम में शरीक अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त हिन प्रोग्राम जो मक़सदु औरतुनि खे मक़ामी सतह ते दरपेश मसइलनि जी निशानदही करे उन्हनि जे हल लाइ मुतालिका इदारनि सां मुशावरत करणु आहे। जॾहिं त प्रोग्राम में ज़िलई ऑफिसर रुबीना नाज़ मसइलनि ते रोशनी विझंदे चयो त अॼु बि केतिरा ई फ़र्द धीअ याने औरत खे घटि सम्झनि था। तोड़े जो औरत हाणे ज़िंदगीअ जे हर मैदान खे मल्हाए थी। अॼु बि माण्हू धीअ जे ॼमण ते अफ़सोस ज़दा थियनि था। उन मौक़े ते जज़्बा फोरम जो मेंबर ऐं वीडियो जी एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर अली हसन महर ॻाल्हाईंदे चयो त असां औरतुनि खे सियासी अमल में शिरकत करण वारे अमल खे यकीनी बणाए जल्द ई कुझु नाला उम्मीदवार तौरु साम्हूं आणींदासीं, छो जो औरतुनि जे मसइलनि जो हिकु उहो वाहिद हल सियासी अमल में सघारो करण ई उन्हनि मसइलनि जो हल आहे।